साथी अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी असन साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी अॼु दुनिया समेत सभिनि नौजवाननि सां था ॻाल्हायूं। सवाल नंढो था रखूं उहो हीअं त छा ज़िंदगी में जेको तव्हीं हींअर कमु करियो था इहो तव्हां पंहिंजे चवण ते था करियो या तव्हांजे अंदर में जेका सोच जेको ख़्यालु आहे उन तहत था करियो या जेको तव्हां तय करियो आहे त मूंखे ज़िंदगी में अॻिते हली हीअं थियणो आहे उहो था करियो या दुनिया जे माण्हुनि पीउ माउ चाचे मामे नाने ॾाॾी ॿियनि सभिनि तय करे छॾियो आहे तव्हांजे लाइ त तव्हांखे हीअं बणिजणो आहे। मिसाल असां वटि 99% ईअं थींदो आहे ॿार पैदा थींदो आहे त पीउ माउ हुनजा पहिरीं तय कंदा आहिनि त हिन असांजे छोकिरे खे छा करिणो आहे। ॼमण ताईं स्कूल में दाख़िल कराईंदा त पोइ कॉलेज में पोइ इहो डॉक्टर पोइ इंजीनियर पोइ हीअं कंदो। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जो आख़िरी तत्व या मक़सदु इहो निकिरंदो आहे त हे छोकिरो जेको असांखे पैदा थियो आहे छोकिरी या अॻिते हली पैसा केतिरा कमाए थो ॾे असांखे असांजे समाज खे पंहिंजी औलाद खे पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे औलाद मिसाल तौर पर इन्हनि सभिनि जो वरी बि तत्व इहो बीहंदो त माण्हू असांखे छा था बणाइण चाहिनि या माण्हू असांजे बारे में छा था चवनि। हिकु त इहो आहे त माण्हू असांखे बणाइण चाहिनि माण्हुनि में मुराद असां बयानु कयो थिए त पीउ चाचा माण्हू सभु माण्हू। ॿियो इहो थींदो आहे त छा जेको असांजो सोचुनि असांजे सपननि असांजे ख़्यालनि में सवाल मौजूदु आहिनि त असां अहिड़ा बणिजूं असां अहिड़ा बणिजणु चाहियूं था छा वाकई में असां ओड़ा बणिजी वेंदा आहियूं। माना इन जा सादो मिसाल था रखूं पाण हीअं सफ़ा सादो हक़ीक़त में असांखे उहो बणिजणु खपे जेको असांखे बणिजणु चाहिनि था बणाइण चाहिनि था घर जा भाती पीउ माउ चाचा मामा या हक़ीक़त में असांखे सपननि ख़्यालनि जी दुनिया मां ॿाहिरि निकिरी असांखे कुझु करणु खपे ऐं असांखे बणिजणु चाहे। मिसाल तौर कहिड़े बि पोड़े माण्हू मिसाल सादो था रखूं न कहिड़े बि पोड़े माण्हू वॾी उमिरि जे माण्हू खां पुछंदा तव्हां त बाबा ज़िंदगी जे कहिड़े हिसे में मज़ो आहे तव्हांखे चवंदो ॿाराणी ज़िंदगी में मज़ो आहे। माना हो इहा सॼी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ आख़िर इहो तय कंदो आहे त ज़िंदगी में मज़ो माना ॿाराणी ज़िंदगी में मुराद आहे त ख़्वाबनि जी दुनिया ख़्यालनि जी दुनिया हक़ीक़त में कुझु न हुजे। ऐं हे अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो आवाज़ जन माण्हुनि ताईं वञे थो 99% असां माण्हू ख़्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया में ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। असां कॾहिं तस्वरनि में सोचे न सघियो आहे त हक़ीक़त में असांखे करिणो छा आहे। जॾहिं जेसीं ताईं असां पंहिंजी ज़िंदगी जो गोल नथा बणायूं जेसीं ताईं असां पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु पाण नथा बणायूं कापी ते था करियूं। असां ॾिसूं था हिकिड़ो नौजवान आहे जेको 50-60 हज़ार महीनो कमाए थो वठे कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजे ज़हन असांजे तस्वर में सवाल हूंदो आहे मां इन वांगे कीअं कमायां। माना वरी बि इहो थींदो त इन जी कापी करे मां पैसा कीअं कमायां। ॿियो असांजी ज़िंदगी ते 99% असर इन जो हूंदो आहे त माण्हू छा था चवनि माण्हू छा चवंदा माण्हुनि जो ज़िंदगी बाबा माण्हू त तव्हांखे कॾहिं कंहिं बि जॻह ते राज़ी न थींदा। तव्हां ज़िंदगी में कहिड़ो बि कमु करियो मिसाल तौर घणो कहिड़े बेवकूफ़ मुंहिंजे नाले माण्हू हज़ार चवंदा आहिनि त बेगुनाह मथो थो हणे कहिड़ो पढ़ियल लिखियो आहे कहिड़ो अकुल अथसि छा करणु थो चाहे मक़सदु छा अथसि हज़ार पोइ मां कमु करणु छॾे ॾियां पोइ इहो ॻाल्हाइणु छॾे ॾियां। माना चवण जो मतिलबु आहे त मां करणु छा थो चाहियां इहो तय पहिरीं मूंखे करिणो आहे न। जेसीं ताईं मां इहो पाण तय न कंदुसि तेसि ताईं कुझु न करे सघंदुसि छो जो सभ खां पहिरीं शर्त इहो हूंदो त मूंखे पाण खे तय करिणो आहे तव्हां करणु छा थो चाहियां ऐं करियां छा थो। तव्हां बि जेकॾहिं ज़िंदगी में पंहिंजी में ख़्वाबनि ख़्यालनि वारी ज़िंदगी खां ॿाहिरि निकिरी हक़ीक़ी ज़िंदगी में तव्हांखे करिणो छा आहे इहो तव्हां अॼु तय था करे वठो त तव्हां मिसाल था रखूं न 10 सालनि खां पोइ अॼु जेके तव्हांजी ज़िंदगी मुंहिंजो आवाज़ ॿुधंदड़ माण्हू जंहिं ज़िंदगी जंहिं कम ते बीठा आहियो 10 साल पोइ ते पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसो त हक़ीक़ी तरह छा तव्हां उन टाइम ईअं हुआ जवाबु ईंदो त न। जॾहिं तव्हां माना हींअर जंहिं ज़िंदगी में तव्हां बीठा आहियो इन जे पोयां 10 साल तव्हांजी ज़िंदगी जी कारकर्दगी आहे तव्हांजो अमल आहे तव्हांजो कमु आहे जेको तव्हां 10 साल 5 साल 7 साल पहिरीं करे आया आहियो जंहिं जॻह ते हींअर तव्हीं बीठा आहियो। असांखे 10 सालनि खां 5 सालनि खां पोइ छा बणिजणो आहे छा करिणो आहे इन जो तय अवल अॼु करिणो पवंदो ऐं अॼु खां पाण खे उन कम सां लॻणो पवंदो तॾहिं पाण उते पहुचंदासूं। हिन दुनिया में पैसा कमाइण ज़िंदगी में वॾो भलो कमु या कोन्हे को इहो त रुगो पैसा ई कमाइजनि पैसा ई सभिनी मसइलनि जो हलो ईअं कोन्हे को। जेकॾहिं जेके माण्हू ईअं चवनि था या जेके ईअं चाहिनि था त पैसा ई सभिनि मसइलनि जो हलाइनि त उहे जाइल आहिनि। मिसाल तौर हिन दुनिया में पैसा मसइलनि जो हल आहे तव्हांखे पंहिंजो पाण खे दुरुस्त ऐं मुतमइन रखणु। किरोड़े रुपया तव्हां वटि हुजनि पाण पंहिंजो पाण खां मुतमइन न हूंदा कहिड़े कम जा आहिनि। माना साबित थो थिए त तव्हांखे ज़िंदगी में उहो करिणो आहे जेको तव्हां पाण बणिजणु चाहियो था। सभ खां पहिरीं त पंहिंजी चॉइस खणो
उन खां पोइ उनजो गोल ठाहियो ऐं उन खां अॼु ॾींहं खां वठी उन गोल खे पूरो करण लाइ पाण ज़िंदगी ॾियो। मिसाल तौर हीअं तव्हां उस्ताद आहियो, डॉक्टर आहियो, मज़दूर आहियो, जंहिं बि शोबनि में वेठा आहियो, तव्हां हिन महिल उस्ताद जेकॾहिं आहियो, डॉक्टर आहियो, तव्हां केतिरी महिनत कई आहे, स्कूल में वेठो, कॉलेज में वेठो, यूनिवर्सिटी में वेठो, ट्यूशन पढ़ियो, 6 कलाक रोज़ किताबी नसाबनि खे नव, माना जंहिं जहिड़नि कमनि में तव्हीं आहियो उन्हनि कमनि ते माना सभ खां पहिरीं त तव्हांखे पंहिंजे सोचुनि ऐं ख़्यालनि जी दुनिया खां ॿाहिरि निकिरी हक़ीक़ी दुनिया में अचणो पवंदो ऐं हक़ीक़ी दुनिया में पंहिंजो पाण खे तब्दील करण लाइ सभ खां पहिरीं तय करणो पवंदो ऐं पोइ उन ते अमल करणो पवंदो। मक़सदु अञा हिन वीडियो जो पोएं वीडियो में बयानु कंदासीं। बाक़ी असांजो वीडियो वणियो त असांजो यूट्यूब चैनल अरड़ो उतरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल जे बटन खे दबाए जो त जीअं पोयनि वीडियो जा नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। हक़ मौजूद GSL।